थारूशा भरसां ॻोठ ख़ैर मोहम्मद बलादी जे रहवासियुनि जो मास्तरनि जे कयल करप्शन ख़िलाफ़ एहतजाज। स्कूल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ॻोठ ख़ैर मोहम्मद बलादी जो रहवासी क़ाइम बलादी, होत ख़ान बलादी, वकार बलादी ऐं ॿियनि जो अवामी प्रेस क्लब थारूशा ते एहतजाज कंदे चयो त असांजे ॻोठ ख़ैर मोहम्मद बलादी जे हेड मास्तर रहीम बख्श ऐं डॉन गोलो मास्तर इमदाद बब्बर प्राइमरी स्कूल जो सरकारी SMC फंड तामीरात लाइ आयल लखनि जो फंड ऐं स्कूल मां 20 खां मथे वण वढे विकिरो करे रहिया आहिनि ऐं तामीरात जे नाले लखनि जा फंड हड़प करे विया आहिनि। जहिड़े त बिल्डिंग ज़बू हाल बणियल आहे। स्कूल में ॿारड़नि लाइ तालीमी निज़ाम तबाह थी रहियो आहे। असांजा ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महिरूम थी रहिया आहिनि। हुननि सेक्रेटरी तालीम सिंध DC नौशर फ़िरोज़ ऐं DO नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मास्तरनि जे कयल लखनि रुपयनि जी करप्शन जी इंक्वायरी कराई वञे ऐं तालीमी निज़ाम बहितर कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।